नाज़रीन, न्यू कराची जी राइस मिल जे मज़दूरनि इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त ॾिहाड़ी वधाइण वारे मुतालबे खां पोइ मिल जे ठेकेदार 100 सिंधी मज़दूरनि खे कढी छॾियो आहे। कवरेज दौरान सईद नामी शख़्स सहाफ़ियुनि खां कैमरा खसण जी कोशिश कई आहे। उन हवाले सां वधीक ॾिसूं था धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल अली मेमण जी हीअ रिपोर्ट। मज़दूर एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं हिते सवनि जे तइदाद में जेके मज़दूर आहिनि जेको बुख ऐं बदहाली जेके परेशान आहिनि उन्हनि खे जेको आहे सो बिना नोटिस जे कढियो वियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं था उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे रेट ॾिना वञनि। ठेकेदार असांखे रेट नथो ॾिए, कंपनी जो वास्तो हिन में न आहे। कंपनी ॾींदो आहे ठेकेदार खे, हिकिड़ो माण्हू आहे ऐं उहो असांखे नथो ॾिए। 3 साल असांखे रेट 4 आना वधाए ॾिनऊं। 3.5 रुपया आहे लोकल, 4.5 रुपया बि आहे। असांजो इन में गुज़ारो नथो थिए। 500-800 कमायूं था, जंहिंमें 500 रुपया फी मज़दूर जो ख़र्चो आहे। 22 साल मूंखे पाण मज़दूरी कंदे हर जगह ते 15 रुपया 18 रुपया 20 रुपया रेट आहे कटे जो बोरी जो। हिते 3 रुपया 4 रुपया हर मज़दूर सां नाइजाइज़ी ज़्यादती आहे। हिते रेट न आहे, हक़ मज़दूर नथो मिले। जेको हक़ ॻाल्हाइण लाइ करे थो गेट बंदि आहे। मां पाण ठेकेदार आहे, 12 माण्हू मूं सां गॾु आहिनि। ॻाल्हायो हिकिड़े माण्हू आहे हक़ जे लाइ, सभु ॿिनाऊं 12 माण्हू मुंहिंजी गेट बंदि, 70 मज़दूर गेट बंदि कई अथऊं। अंदरि तव्हांखे इजाज़त न आहे। महांगाई जो दौर आहे। 800-900 असांजो होटल ते ख़र्चो आहे। 15 ॾींहं थी विया आहिनि, बिल्कुलु कमु ॾिना हो। घर छा माणियो, असां हिते पाण छा खायूं, तमामु परेशान आहियूं। कैमरामैन नज़ीर हुसैन वधियो सां गॾु अब्दुल अली मेमण, धरती टीवी न्यूज़ कराची।